कंडियारो मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर शाहिद आराई मूजिब कंडियारो जो सहाफ़ी घायल वसीम कोलेरी बीमारी सबब बिस्तर ते पियल तक जी चूंडियल नुमाइंदनि ऐं सियासी समाजी अॻवाननि बि संदसि साड़ न लधी। हर महीने 30 खां 35,000 रुपया दवाउनि जो ख़र्च आहे। गुरबत सबब इलाज कराइण जी सघन आहे। हुन चयो त DC टाउन चेयरमैन तोड़े UC चेयरमैन ऐं सियासी समाजी अॻवान पारां का बि मदद नाहे कई वई। जिते फलाही कमनि जे लाइ आयल बजट मां पिण मदद न पई कई वञे, जंहिं सबब इलाज कराइण खां कासिर आहियां। हुन सरहंदी वारनि खे अपील कई त संदसि माली सहायता कई वञे त जीअं इलाज कराए सघां। बीमारीअ बाबति घायल वसीम कलेरी सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर शाहिद आराई सां ॻाल्हाईंदे चयो त मुझे पर गौर न करिया MPA न करिया MPA के अपील किया खुदारा मुझे मारी मदद कर मेरी मारी मदद कर जर्नलिस्ट मेरी मदद न करी खुदारा मैं ये नारायण की अपील लेके मेरी मारी मदद करने। मेहरबानी शाहिद आराई।